smarter, not harder. Work smarter, not harder. अच्छा ॿारो, सभु पंहिंजी वाटर बॉटल्स ऐं बैग पैक कयो। असां कंस्ट्रक्शन साइट ते पहुचण वारा आहियूं। हेलो ॿारो, कीअं आहियो तव्हां? We are fine, thank you. अचो पहिरियां असां तव्हां सभिनी खे सेफ्टी कैप्स ॾियूं। हिन खां पहिरियां जो कंस्ट्रक्शन साइट जो टूर शुरू कयूं। अचो, ही आहे असांजी बिल्डिंग। हिन खे ठाहिण में असांखे केतिरनि ई माण्हुनि जी मदद पवंदी आहे, जहिड़ो कि राज़ा, इंजीनियर्स, आर्किटेक्ट्स वग़ैरह। असां हिते मुख़्तलिफ़ मशीन्स इस्तेमालु कंदा आहियूं जेकी असांजो कमु आसान करण में मदद कंदियूं आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे व्हाट आर सिंपल मशीन्स? Yes, a simple machine is a mechanical device that changes the direction or magnitude of a force. यानी सिंपल मशीन उन्हनि मैकेनिकल औज़ारनि खे चवंदा आहिनि जेके कंहिं बि फोर्स जे डायरेक्शन यानी तरफ़ ऐं मैग्नीट्यूड यानी शिद्दत खे तब्दील कंदियूं आहिनि। सिंपल मशीन असांजी रोज़ानी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ कम करण में मदद कंदियूं आहिनि। असां पंहिंजी फैक्ट्री में भी अहिड़ियूं ई सिंपल मशीन जो इस्तेमालु करे पंहिंजो कमु आसान करे सघूं था। ज़बरदस्त! छा तव्हां असांखे पंहिंजी फैक्ट्री में सिंपल मशीन इस्तेमालु थींदे ॾेखारे सघो था? छो न, अचो। आम मशीनूं यानी सिंपल मशीन्स जा ही आम मिसाल आहिनि। लिवर, व्हील एंड एक्सल, पुली, इंक्लाइन प्लेन, वेज, स्क्रू। अचो ॾिसूं था सिंपल मशीन्स जी मदद सां असांजा वर्कर्स पंहिंजो कमु कीअं आसानी सां कंदा आहिनि। ओह, हो ॾिसो। जी, ही आम मशीन जो हिकु मिसाल लीवर आहे। लीवर किननि भी लॉन्ग प्लैंक या राड ऐं फुलकरम सां ठहंदो आहे। हिन में हिकु तरफ़ असां वज़न विझण सां असां घणो सामान ज़मीन तां खणी मथां जॻह ते पहुचाए सघूं था। ॾिसो, हिकु आम मशीन कमु केतिरो आसान खे छॾियो। हा, हाणे वर्करनि खे वरी ॾाकणूं लहण चढ़ण न पवंदियूं। ॾिठव, ही आहे ट्रू एग्जाम्पल ऑफ वर्क स्मार्ट नॉट हार्ड। हाणे ही ॾिसो, ही आहे पुली यानी चरखो। हिन में हिकु फीथो हूंदो आहे जिन्हनि में रस्सी पुली जे अंदरि मूव करण वज़न खे मथे खणण या मथे खां हेठि आणण में मदद कंदी आहे। हिते आहे इंक्लाइन प्लेन। इंक्लाइन प्लेन्स में हिकु साइड मथे ऐं हिकु साइड हेठि हूंदी आहे। इंक्लाइन प्लेन जी मदद सां वर्कर्स आसानी सां सामान गाॾियुनि में चाढ़े ऐं लाहे सघंदा आहिनि। हाणे ही ॾिसो, ही हिकु नंढो स्क्रू बि हिकु मशीन आहे जेको ॿिनि शयुनि खे जोड़ण में असांखे कमु ईंदो आहे। ॾिसो, केतिरी मज़बूती सां जुड़ी वियो। त ॿारो, छा तव्हां ॿुधाए सघो था ही मशीनूं जेको ज़मीन मां पाणी कढण में मदद करे रहियूं आहिनि सिंपल मशीन जो कहिड़ो क़िस्म आहिनि? Which type of simple machine is this water fetcher? It's a pulley. बिल्कुल सही, ही हिकु पुली आहे। छा तव्हां सुञाणे सघो था सिंपल मशीन कीअं कमु कंदियूं आहिनि?
find out how the following simple machines work: wedge, wheel and axle.